मां जिब्रील जे अखिन तो जड़ो यार निठो पे जेको तो जिब्रील भी सुन्नी हो। जिब्रील भी सुन्नी हो। अर्ज की तो मुझा सुना तो जड़ो मुंह निठो ही कोने। हाय 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 कोई के दो पान के ठाहे अल्लाह ठाहे मुझे साईं जो मत नाहे। ये ना वडे आवाज जो सुभान अल्लाह। हाय कोई के दो पान के ठाहे अल्लाह ठाहे मुझे साईं जो मत नाहे मुझे दिलबर जो मत नाहे। कोई केरो पान के ठाहे अल्लाह ठाहे मुझे साईं जो मत नाहे मुझे आका जो मत नाहे। हाय हाय साईं दा फरमाइन ओ जिब्रील मन हाजत का भला का हाजत हो जई बुधा त मां अल्लाह जे दरबार में पूरी कराए चाहे। सुभान अल्लाह। ओ जिब्रील अज मां पाजे दादे इब्राहिम जो कर्ज थो तुझे मथा लाया। जिब्रील साईं जो साईं करो कर्ज साईं दा फरमाइन ओ जिब्रील जे वक्त में नमरूद आ रहा में हजरत जिब्रील के बाह में हजरत इब्राहिम के बाह में पड़ दो वो तो जिब्रील हजरत इब्राहिम के चयो तो ओ इब्राहिम का हाजत हो गई त मां पूरी कया। हजरत इब्राहिम चयो तो मुझे अल्लाह काफी है ओ अज कर्ज मां मोहम्मद मेराज वारी रात में तुझो लाया तो का हाजत हो गई त मां मदीने जो साईं तुझी हाजत पूरी कया। जी साईं हाँ हिकड़ी हाजत आए हिकड़ी आए साईं फरमाता केड़ी ओ मुझा का मुझा महबूब अल्लाह खायो दस्तावेज लिखवायो जा क्या मजे गारो तो दा गुनाहगार उम्मती जे वक्त में पुलिस रात ता लगदा तरार खा तिखी होगी वार खा सनी होगी तो जा गुलाम उन ते लंगदा मुखे इजाजत मिले तो मैं जिब्रील पाजा पर विछाया तुझी उम्मत होता क्रॉस करे वगे। भला भागन कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास खुदा तो फरमाया था भली में भली जेके उम्मत है तो मुस्तफा जी उम्मत। हाय हाय केदा बख्तान हुजूर जी उम्मत लाए। साईं का फरमाया चंद मिनट गुजरा रफर जी सवारी आई मां रफर जी सवारी ते सवार थी करे अंदर रिवस इरादो फरमाया तो जुत्ती मुबारक लहा नाले मुबारक लहा आवाज आयो ओ मुझा महबूब तू मूसा कलीमुल्लाह नहीं तू ईसा रूहुल्लाह नहीं तू मुझो हबीबुल्लाह जुत्ती पाया इनी जुत्ती से अर्श मौला जो शान वधंदो। सुभान अल्लाह। साईं दा फरमाइन मुझे कन्न ते आवाज पहुतो उदनु मिन्नी या मोहम्मद उदनु मिन्नी या खैरुल बरिया उदनु मिन्नी या मोहम्मद उदनु मिन्नी या मोहम्मद। ओ मुझा महबूब वेठो आया ए तो वेठो आयो जो सरकार फरमाइंदा जो बे कमानू पाण में मिलाए जन ये समझो सिंधी में जो वेझो एतरो होदो जो पाण में भाकुर पाए मिलंदो आ यो वेझो आ। हुजूर सा फरमान मां वेझो आयस मुझे पुठारन ते हथ मुबारक लगा मुझो सीनो थदो थी थो राय तो रब्बी फी आसनी सूरत में हुजूर फरमाता मां पाजे करीम रब जो सोने नमूने सा दीदार कयो। सुभान अल्लाह। सवा लख नबी उन्हें मां के नबी न कयो त असा अल्लाह ॾिठो आ पर असा तव्हां जे महबूब चयो त मां रब जो दीदार करे आयो आ। मुंहिंजे दिल जो दिलबर महबूब मोहम्मद वा तेरी रहमत जो बेकर महबूब मोहम्मद वा ओ कुर्बान जे पारन में आसमान जे तारन में गद रब जो जिक्र सा जिक्र महबूब मोहम्मद वा मुझे दिलिया जो दिल बर
महबूब मोहम्मद व आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब्बना इन्नना आमन्ना वग़फिर लना ज़ुनूबना व क़िना अज़ाबन नार इलाहुल आलमीन। जेका जमात बसी शरीफ में यारी शरीफ जी महफिल में महबूब जो ज़िक्र ॿुधो अथनि हिननि जे मथां पंहिंजो रहमतूं बरकतूं हिननि जे बचड़नि जो ख़ैर फरमा, हिननि जे रोज़ी में रिस्क में औलाद में बच्चन में घरनि में बरकतूं रहमतूं अता फरमा। ऐ मुंहिंजा करीम रब महबूब जे ज़िक्र जे वास्ते मिस्कीनी दूर फरमा, गुरबत दूर फरमा, खुशहाली असां में अता फरमा। औलाद में असांजे बचड़नि खे, असांजे अदरनि भेनरुनि खे, असांजे नियाणियुनि खे क़ुरान जे ज़ेवर खां मुस्तफ़ीद फरमा। ऐ मुंहिंजा मौला हिन ॻोठ जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। असां गुनाहगारनि जी हाज़िरी पंहिंजे दरबार में मंज़ूर मक़बूल फरमा। इस्लाम ते साबित रहा, ईमान ते ख़ातिम बिल ख़ैर फरमा। असां सभिनी मुस्लमाननि खे पाण में मोहब्बत इत्तफ़ाक़ इत्तेहाद जी तौफ़ीक़ अता फरमा। बे औलादनि खे सालिह औलाद अता फरमा। जिन खे औलाद आहे उन्हनि जी औलाद खे नेक हिदायत वारो फरमा। जिन भी हे मुजाहिदन कोशिश करे हर महीने यारी मल्हाइनि था, उनजे रोज़ी में रिस्क में औलाद में अञा भी बरकतूं रहमतूं अता फरमा। उन्हनि जे बचड़नि जो ख़ैर फरमा। इलाहुल आलमीन असां सभिनी खे पाण में मोहब्बत इत्तफ़ाक़ इत्तेहाद जी तौफ़ीक़ अता फरमा। इलाहुल आलमीन जन भी दुआ जे वास्ते इल्तिजा की उन दुआनि खे मंज़ूर मक़बूल फरमा। बेरोज़गार नौजवान खे रोज़गार अता फरमा। इलाहुल आलमीन आसमानी मुसीबतुनि खां पनाह मिल, इस्लाम ते साबित रहो, ईमान खे ख़ातिम बिल ख़ैर फरमा। इलाहुल आलमीन मरहूम मग़फ़ूर मोहम्मद हसन कोलाची जे मज़ार जे मथां किरोड़ रहमत नूज़ फरमा। उनजा दरजात मक़ामात बुलंद फरमा। उनजे पोयरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा। उनजे घरनि जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। हुज़ूर जे सदक़े सभिनी जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। ऐं गुनाह जा दफ़्तर खणी तुंहिंजे बारगाह में सॼा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। मिस्कीन खे जेका तकलीफ़ आहे, जो दर्द मर्द आहे, हुज़ूर जे सदक़े दूर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लम। ला इलाहा